मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो वासी कारोबारी नौजवान ज़ुबैर अहमद मेमण वल्द हाजी नज़ीर अहमद मेमण मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां पाण में टे भाइर आहियूं, जंहिंमें वॾो भाउ तुफ़ैल अहमद मेमण, ॿियो नंबर आउं ज़ुबैर अहमद मेमण ऐं टियों नंबर भाउ हाफ़िज़ मोहम्मद ताहिर मेमण आहे। असांजो नंढो भाउ हाफ़िज़ मोहम्मद ताहिर मेमण ग़लत माण्हुनि जी सोबत में अची वियो आहे, जेको माण्हुनि सां फ्रॉड त ॾेती लेती पिणु करे थो, जिन खां व्याज ते पैसा वठे थो। उहे व्याज खोर मूंखे माणचूं धमकियूं ॾियनि था, जिन मां तंग अची चुको आहियां। असांजो वालिद मरूम हाजी नज़ीर अहमद मेमण तक़रीबन 4 साल अॻु वफ़ात करे वियो हो। वालिद जी वफ़ात खां पोइ असां भाइरनि पाण में मिल्कियत जा हिसा विराया हुया, जंहिंखां पोइ नंढो भाउ हाफ़िज़ मोहम्मद ताहिर मेमण असां खां अलॻि थी वियो हुयो, जंहिंखे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। मुंहिंजे भाउ खे व्याज ते पैसा ॾींदड़ मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे मौतमार धमकियूं ॾियनि था, जिन मां तंग अची चुको आहियां। मां पंहिंजे नंढे भाउ हाफ़िज़ मोहम्मद ताहिर मेमण खां मुकमल लातालुक़ी जो इज़हार करियां थो। हिन बयान खां पोइ उन्हनि जो मूं समेत मुंहिंजे घर भातियुनि सां को बि वास्तो न रहंदो। जेकॾहिं केरु उन्हनि सां तालुक़ु रखंदो ऐं ॾेती लेती कंदो, उन जा पाण ज़िम्मेवार हूंदा। ज़ुबैर अहमद मेमण IG सिंध पुलिस, DIG शहीद नज़ीराबाद, SSP नौशरो फ़िरोज़, DSP मोरो, SHO मोरो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त मूंखे मुंहिंजे घर भातियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां ज़ुबैर अहमद मेमण वलद हाजी नज़ीर अहमद मेमण, असां पाण में 3 भाइर आहियूं। वॾो भाउ मुंहिंजो हैदराबाद रहंदो आहे ऐं मां हिते रहंदो आहियां। 2 भाइर असां हिते रहंदा आहियूं मोरे में। वॾो भाउ तुफ़ैल अहमद मेमण, ॿियो मां, टियों असांजो नंढो भाउ आहे हाफ़िज़ ताहिर मेमण। असां 2 भाइर वॾा कारोबारी आहियूं ऐं कंहिंसां बि को असांजो फॾो फसाद का बि लेन देन कान्हे का, अल्हम्दुलिल्लाह का बि शिकायत कान्हे। पर असांजो नंढो भाउ जेको आहे उहो ग़लति सोबत में अची घर में जहिड़ा करणु, फॾा फसाद बशरियूं करणु, उनजो बसि ज़हन ख़राबु थी वियो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे। असां ॾाढो उनखे सम्झायो आहे। असांजे वाल साहब खे गुज़िरे 4 साल थी विया आहिनि। उन खां पोइ असां जेका वॾनि जी प्रॉपर्टी हुई, असां भाइरनि भेनरुनि में शरन जेको हक़ हिसाब निकितो पियो उहो असां पाण में तक़सीम कयोसीं। नंढे भाउ जे हिसे में असां खां वधीक हिसो आयो, जेको असां उनखे पूरो ॾिनोसीं। उन खां पोइ हू पंहिंजो पेर न संभाले सघियो, ग़लति